नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। वहाँ कराची का ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान में कोरोना वायरस सां हिन वक़्त ताईं मजमूई तौर ते 7 माण्हू फौत थी चुका आहिनि, जॾहिं त सॼे मुल्क में केसिस जो अंग 958 थी वियो आहे। कल्ह मुल्क में मजमूई तौर ते 74 केस रिपोर्ट थिया, जिन मां खैबर पख्तूनख्वा में 40, पंजाब में 21 ऐं सिंध में 13 माण्हुनि में मूज़ी वायरस जी तस्दीक थी आहे। 9 केसनि जे तस्दीक खां पोइ सॼे मुल्क में मुतासिर माण्हुनि जो मजमूई अंग 958 ताईं पहुची वियो आहे, जॾहिं त मूज़ी वायरस सां हिन वक़्त ताईं 10 ॼणा सिहतयाब थी चुका आहिनि, जिन मां गिलगित बल्तिस्तान ऐं सिंध में 4 ऐं ॿिनि जो तालुक़ इस्लामाबाद सां आहे। मुल्क जे सभ खां वॾे आबादी रखंदड़ सूबे पंजाब में अॼु कोरोना वायरस सां पहिरीं फौतगी थी आहे, जंहिं खां पोइ मुल्क में फौत थींदड़ माण्हुनि जो अघु 7 ताईं पहुची वियो आहे। इन खां अॻु खैबर पख्तूनख्वा में 3, बलोचिस्तान, गिलगित बल्तिस्तान ऐं सिंध में हिकु मर्ज़ फौत थिया आहिनि। सॼे मुल्क में लॉकडाउन। पाकिस्तान में कोरोना वायरस सां मुतासिर माण्हुनि जे अंग में लगातार इज़ाफ़े खां पोइ सॼे मुल्क में फ़ौज मुक़ररु आहे ऐं 4 ई सूबा लॉकडाउन जो ऐलान करे चुका आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।